वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। चिबड़ खाना तू कम छो पे तो करी तो दे यार कम माफा। मुझे गाल बता जेकर मायते कम न कंदुस ना रूबरू ये वाठा है चमचा असा बेटे ते शक्ति पौधा रूबरू फिल्म तुझे की चीम पौधी इने करे कम करण जरूरी है समझी। हाँ चिबड़ खाना तू ठीक पे तो थे चौकीदारन में खोड़ जासूस सब थी सकता बी गाल याद एक दफो बीहरा तो के सालिया सामने को पड़ो खैर में रात एकड़ो यार अडो दुखियो ख्वाब लगो बात रिजी आया तुम खुद कर बड़ी सालिया की मुझे क्या बोली जाए तुम मानते पहली जिंदगी मुझे तरीके से गुजारे भी दिस मुझे जैसे यार पहुंची हयाती खतरे में न मुझे मेरा मुझे ना चाहिए और इतनी चलो आया जेड़े हाल में आया सही है। चिबड़ खाना तू घबरा न सालिया को मुंह फोन नंबर वरतो है पो तो के जेकी हिदायत करनी है ना करे वठीस तो वो या गाल कल करी है ना चिबड़ खाना कई हम गाल और पुट साले बानु है गुलाम रसूल के भी मूसा गाल राय संजो के रे वरना है उड़ा का काली का ना है यार इन्हें यो तो नंबर ही बंदा शायद पुलिस जे ट्रेसिंग खौफ जे करे उन्हें बंद करे छो। बहरहाल तू परेशान न थी मां उन सां जरूर ॻाल्हाईंदुसि ऐं तुंहिंजो न्यापो जरूर ॾींदोमांसि। वारो कर ॾाढा वारो कर जेकॾहिं साले जो आवाज़ मुंहिंजनि कननि ताईं पहुची वञे त मां नओं भलो थी वेंदुसि यार मां नओं भलो थी वेंदुसि। चिबड़ खां औलाद जी मोहबत अजीब थींदी आहे ऐं जॾहिं पंहिंजे औलाद खे ॾिसंदो आहे न त घणो ख़ुशि थींदो आहे। सही तो चई दादा सही तो चई
चबड़ खान रब करीम वो ॾींहुं ज़रूरु कंदो जो तूं पंहिंजे बचड़नि सां ज़रूरु मिलंदे। हूं तो मां तव्हांखे रोज रात जो नई नई कहानी ॿुधाईंदो आहियां, पर अॼु तव्हांखे बाबा पंहिंजनि बचड़नि खे हिकिड़ी वॾी कहाणी थो ॿुधायां। छा? वॾी कहाणी। उहा कहाणी आहे हिकिड़े बादशाह जी। कंहिंजी? बादशाह जी। हिकिड़ो बादशाह। कहिड़ो? बादशाह। उन खे 7 पुट। घणा? 7। हाणे जेके 5 उहे वीचारा वाइड़ा वाइड़ा। अच्छा, जेको 6 पुट हुयुसि उहो वरी कपूतो, ऐं जेको वरी आखिरी जेको पुट हुयुसि न वीचारो 7 नंबर, उहो वीचारो वरी यंग खां बंडड़ो, पर हुयो ॾाढो होशियार, चालाक हो, ॾाढो होशियार। हाणे उहो बादशाह जेको हुनजो पीउ हो मंडड़े वीचारे, त पंहिंजी बादशाहीअ खे हलाइण जे लाइ उन मंडड़े पुट खां सलाहूं वठंदो, मशवरा वठंदो त मां बादशाही कहिड़े तरीक़े सां हलायां, कीअं कजे, छा कजे, रयत सां कीअं हलजे, उन्हनि खे कीअं राज़ी रखिजे, उहे जीअं मुंहिंजा जेके माण्हू आहिनि उनखे मां कीअं सुखियो रखां। इहे सभु मशवरा मंडड़े खां वठंदो। कंहिंखां वठंदो? मंडड़े चाहे खां। होशियार ॾाढो, ऐं मुंहिंजे साले पुट खां वधीक होशियार हो। तोखां वधीक होशियार हो? न न, मुंहिंजो साले पुट वॾो होशियार आहे, गैरतमंद मुंहिंजो पुट आहे, वॾो थींदो, हक़ जी जंग विढ़ंदो। हा, पर ॿुध, कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थियण ॾिजांइ, पंहिंजी हक़ जे लाइ विढ़जांइ, जंग कजांइ, कुहाड़ी खणजांइ, तलवार खणजांइ, मुस्लमानू थिजांइ, पंहिंजे पीउ चिबड़ जो नालो रोशन कजांइ, वाइड़ो न थिजांइ। हा, ठीकु आहे न? न थींदे न वाइड़ो, वाइदो ॾाढी अथव। ओ ये मुंहिंजो पुटु बहादुर। ऐं मुंहिंजी जेका नंढड़ी बानू आहे न, कारड़ी कारड़ी, वॾो ई जॾहिं थींदी त वॾी फूरड़ी थींदी, मुंहिंजी थी वॾी सुहिणी थींदी।
सर असी दुआरनि जे ठिकाणे ते पहुची हमलो शुरू करे ॾिनो आहे। असांजा जवान वॾे जोश ऐं जज़्बे सां विड़ी रहिया आहिनि। मूंखे शम्स बाहिफ़ाज़त पंहिंजी ऑफिस में घुरिजे। मां को बि उज़ुर या एक्सक्यूज़ न ॿुधंदुसि। जी सर। ऐं सर असांखे सालिया जे हवाले सां इजाज़त ॾियो। असीं उन खे ज़िंदा या मुर्दा कंहिं बि हालत में उन खे पंहिंजी गिरफ़्त में आणियूं। खबरदार, साले को आदि मुजरिम न आहे। उन जो फाइल पढ़ियो आहे। किथे तूं सरदार या कंहिं वॾेरी जी वाघार त न पियो वई? न साईं, ख़ुदा जो कसम आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बस बस, मूंखे तुंहिंजे कसम खण मां ताज़ो थी वियो तूं केतिरो सचो आहीं। साले खे तूं मूं वटि पेश कर, जीअं हुन खां हक़ीक़त मालूम करे मां सच्चाई जी तह ताईं पहुचां। जी सर। शेरू, तू को मशवरो दे भला मूंखे। मुझे को फैसलो कयो आहे, छा यो गलत त न आहे? ज़र अली सां मूंखे झेड़ो करणो आहे। ॾिस न, हू मूंसां मिलण बि न आयो। छा ॻाल्हि आहे चांडोकी? पंहिंजे मूं कहिड़ी ख़बरूं पई करी? बस अम्मी, शेरू सां पंहिंजे दिल जा हाल पई ओरिया। अहिड़ी का ख़ास ॻाल्हि आहे त मूंसां ओरे सघी थी? ही वीचारो शेरू तुंहिंजी कहिड़ी मदद कंदो? अम्मी, शेरू मदद न कंदो त दड़का बि न ॾींदो। तव्हां सिधो चोटी में हथ विझंदो। कुझु ख़बर अथम ऐं कुझु तोखां ॿुधण थी घुरां। अम्मी, कहिड़ी ख़बर आहे तव्हांखे? तव्हां छा पिया चओ? मां तुंहिंजी माउ आहियां चांडोकी। ऐं माउ त पंहिंजी औलाद जे अखियुनि में सभु कुझु पढ़ी वठंदी आहे। अम्मी, हू यूनिवर्सिटी जे दौर जी ॻाल्हि आहे, हींअर जी न आहे। तूं इहो न सम्झ त मां पंहिंजी धीअ जो राज़ पंहिंजे सीने में नथी लिकाए सघां। कुझु बि आहे तूं बेधड़क मूंखे चई सघीं थी। हेलो बेवफा शहजादा, ख़बर अथई छा थियो आहे? अम्मी सां पंहिंजे दिल जी ॻाल्हि करे छॾी, तुंहिंजो ॿुधाए छॾियो आहे। पोइ आंटी जो रिएक्शन छा हो? मूंखे त लॻे थो चमाट आहे कढी हूंदी। अरे न चरिया, मुंहिंजी अम्मी एडी डिक्टेटर थोरी आहे। बस थोरो मूड ख़राब थियसि, मूं मामले खे संभाले वरितो। बस मूं चयो त मां हिन वक़्त तोसां राब्ते में न आहियां। सफ़ा का बेवकूफ़। जरी जने ॻाल्हि खुली त सभु कुझु ॿुधाए छॾींसा न। तूं फिकर न कर, आहिस्ते आहिस्ते सभु कम सिधा थी वेंदा। रुको, मां हिन शहरोज़ खान मां पंहिंजी जान छॾायां। चांडोकी, जेकॾहिं मां आम रवाजी पुलिस वारनि वांगुरु कमु वठां न, पोइ इहो शहरोज़ खान तोखे ॻोल्हे कोन लभंदो। हू को आम चोर लोफर कोन्हे ज़र अली, खान बहादुर जो अकेलो वारिस आहे। चांडोकी, मां के चांडोकी आहे? चांडोकी अहिड़ा कई सरदार लावारसन वांगुरु मुंहिंजे थाणनि ते पिया हूंदा आहिनि। तोखे शायदि पुलिस जे पिरकारनि जी सही ॼाण कोन्हे। चांडोकी, ॿी ॻाल्हि ॿुधाए, मां हिन रवायती पुलिस वारनि जे सख़्त ख़िलाफ़ आहियां।
इन शेरोस जे दिमाग मां दिड कठणी पवंदी। इन खान बहादुर फेरोज खान है शहरोज जी मुखे पूरी रिपोर्ट घुर्जी, जल्दी आने जो। जी सर। शहरोज अली खान इनके तो वनवा में मां विहारी तुस। हाँ फेरोज अली खान खां कराइंदस। ओ इनके खबर पवंदी ज़र अली कंहिंजो नालो आहे। मूंखे शम्स जे छॾाए वञण जो को फिक्र कोन्हे, पर मूंखे त बचन ते कावड़ थी अचे जो बिना जवाज़ जे मुंहिंजे माण्हुनि खे कुटियो अथसि, मारियो अथसि। तो मूंखे इहो ॿुधाए त माण्हू घणा मूं आहिनि। सरदार साईं सब जा सब मरी है। या बदकिस्मतिया जो हिकिड़ो मां ही बची निकितो। सरदार साईं हूअं बि इहा भागिलनि वारी मौत वारी ज़िंदगी जेका आहे या किन्नी ज़िंदगी सच पुछो त मूंखे बि नथी वणे। ऐं मां इन सभिनी कमनि जे ख़िलाफ़ आहियां, सख़्त ख़िलाफ़ आहियां। साले असां सरदारनि जे लाइ इन क़िस्म जा हथियार मजबूरी हूंदी आहे बाबा। सिधो माण्हू भले वो जागीरदार हुजे या केॾो बहादुर हुजे, पर माण्हू उनखे खंगंदा बि न आहिनि। इन करे पग जे वर में थोरो वकड़ रखणो ई पवंदो आहे। हाँ सरकार, माण्हू अॼुकल्ह मोचड़े खां सवाइ सुधरनि ई कोन था। साले जीअं तो चयो न त तूं कंहिंसां बि अन्याय करण जे हक़ में न आहीं, ईअं आऊं बि कंहिंसां ज़ुल्म करण जी फेवर कोन कंदुसि, न ई ॾाठु कंदुसि। सरदार साईं तॾहिं त राज सरदारनि जे हूंदे असां अव्हां जा दीवाना आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त आऊं तुंहिंजे केसनि जे हवाले सां को सियासी दॿाउ विझंदुसि ऐं पुलिस खे बि चिप ॾियारियूं। बाक़ी रहियो सरदार बिचार खान, त उनखे गॾिजी सॼी मोह ॾींदासीं। सच पुछो सरदार साईं त मुंहिंजे रातिनि जी निंड हराम को सुख चैन न आहे जेसिताईं बाबा साईं खे इन खूनी कोट मां आज़ादु नथो कयां, तेसिताईं सुख जो साह न खणंदुसि। सरकार जे इजाज़त हुजे त आऊं ऐं सोढो सालिह सां गॾिजी कोट ते हमलो कयूं। न, फिलहाल तकड़ नाहे करणी। आऊं सूबेदार बच्चन सां पहिरीं ॿ पाणी कयूं त छो हुन असांजे माण्हुनि सां एॾो ज़ुल्म कयो आहे, उन खां पोइ सोचींदासीं। साले तूं हाणे वञी सघीं थो। वासांडा तोरी छोरी जा कम दिस खान बहादुर जा हाणे मुके ठप थी दे पर चेती थी गोबो ना ला मु बना तो जसी बाबो नाचे अले किथे पे मो तू धिका खाई मस मस मोटियो आई मुखे ज़बान तराज और तू सहर लग दियो है यो जेस ताई लहजो सही न कंदी जेस ताई हिन घर में चाय ठाए न सकंदी। हां हां गालाई छा तो पर तू समझी छा तो मुखे तुझे कुरबड़े जी लोड़ आए गाल बुध मुजी कन खोले आऊं तुझो सिर खणण आई या सिर खणदी सही सिर आ ये चायो हमने
ज़बान दराज़ और तू मुखे न वणदियूं आहिनि। तू समझी छा तो पंहिंजो पाण खे आ? तो मैं हिम्मत की थी आ छो तो फापड़ ते हथ कया मुआ बाप तो साह कढी छॾींदुसि। की मां तोखे ॾिसां थो। छाची समझे मुखे ज़बान दराज़ और तू कॾहिं बि तो न वणदियूं आहिनि। तू अचायो बथो थी वड़े लठियुनि सां मथो ॾियारे छॾींदोसांइ। बाबा ओ मुझे निगाह पिया मांगे छन। तू तो बस करना बाबा बाहर अची छो तो मारी दिए। हां तो मारी हां क्योंकि मैंने मानसा लगे माने ने सालो भी जावे छाची अञा त मां तो सां जेका शादी कंदुसि तू यादि कंदी सॼी ज़िंदगी। ला 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 मुझे नसीब ओ बचायो मुझी अम्मा के बचायो। ओ काका अला बख्श ओ काका शाह मुराद मासी शहजादी ओ मुमल अचो। खान बहादुर काल पुछी पियो त मल्हार जी शादी कॾहिं थो करी। अला साईं सभु कोई त ॾिनो अथई वो देर छो पियो करी। साईं धणी बख्श भला राजपूत ॾेखारियो जल्दी निकाह जे लाइ। धणी बख्श चयो त असां दाज ॾावण छोकरी जो ठाहे वेठा आहियूं। सिर्फ देर कई आहे त शाह मुराद वारनि कई आहे। अब मल्हार तुंहिंजो भला छा ख्याल आहे? मां छा चवां तव्हां ॿई वॾा आहियो जेको तव्हां फ़ैसिलो कयो के क़बूल आहे। हिन खां छा थी पुछी मेरू ही त चवंदो मुंहिंजी हींअर ई शादी करायो। बाबा साईं मां तव्हांखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधायां हाणे मूंखां इंतज़ार बिल्कुलु कोन थो थिए। कयूं था तुंहिंजो बिलो फिकर न कर। साईं मल्हार सां गॾोगॾु छोकिरी चांडोकी जो बि कुझु सोचो। बाबा साईं आऊं नथो चाहियां त हिन शेरोज़ खान सां अदी चांडोकी जी शादी थिए। मां हिन शादी जो सख़्तु ख़िलाफ़ आहियां। खिलाफ त मां बि आहियां पुट पर खान बहादुर जे साम्हूं मां हिम्मत न करे सघियुसि। साईं हाणे मल्हार पुट अची वियो आहे हाणे पंहिंजो पाण खे कमज़ोर न समझो। खान बहादुर ज़बरदस्ती कंदो न त हथियार हलाइण मूंखे बचनि था ऐं चांडोकीअ खे मां पंहिंजे हथनि सां तरबियत ॾींदसि हथियार हलाइण जी। अहिड़ी नौबत बि कान आई आहे मेरू सब्र कर। बाबा साईं हाँ मूंखे ख़बर आहे त तव्हां अॼुकल्ह तमामु घणा मसरूफ़ था रहो पर कुझु घणियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके बार बार तव्हांखे यादि ॾियारणियूं थी पवनि। हींअर कहिड़ी ॻाल्हि आहे जो तूं मूंखे यादि ॾियारणु आयो आहे? बाबा साईं मूंखे ॻोठ मां ख़बर पहुची चुकी आहे शाह मुराद खान वारा रिश्ते टोड़ण जे बारे में सोचे रहिया ऐं जेकर ईअं थी बि वियो न त तव्हां सोचे सघो था पूरे ॻोठ में असांजी केतिरी बदनामी थी सघे थी। माण्हुनि जा मुंहुं अॼु ॾींहं ताईं कंहिं बंदि कया आहिनि जो असां बंदि कंदासीं। हा बाक़ी जेकॾहिं शाह मुराद वारनि जे वाता का ॻाल्हि आई त पोइ उनखे असीं ॾिसी वठंदासीं। बाबा साईं मूंखे चांडो खे पाण चैलेंज कयो आहे मूंसां शादी नथी करणु चाहे। मूंखे छोकिरी किथे मिली हुई छा? हा बनियुनि ते घुमंदी पई वधे साहेड़ियुनि सां गॾु असांजी उते मुलाक़ात थी वई ऐं थोरी मोहमारी जे करे कावड़जी पई। तोखे के मिंथ कई हुई छा त परायनि जवान छोकिरनि सां वञी मुंहुं चुकाए?
इत्तफाकी मुलाकात थी हुई बाबा सी, इत्तफाकी मुलाकात थी हुई। पंहिंजियुनि आदतुनि खे सुधार शेरोज़ खान, छो तो मुंहिंजी पग में हथ विझण जी कोशिश करी। अॻियां अच्छे कारे जो मालिक तूं पाण हूंदे, छो समझई? सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।